नाज़रीन, चोटियारियों खां अरणो में लिंक रोड इंतज़ामिया जी बेध्यानी सबब हंधा हंधा उखड़ी वियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। उन हवाले सां रिपोर्ट करे आहे अली अकबर जूणे जो। चोटियारियों खां अरणो मेल वाया टंडो मिठा खान रोड हंधा हंधा उखड़ी वियो। रोड जे ॿिन्ही पासे देवियुनि जो आज़ार मची वियो, जंहिं सबब नंढियुनि तोड़े वॾियुनि गाॾियुनि ज़रिए मुसाफ़िरी कंदड़ माण्हुनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। रोड जे टुटल हुजण जे करे हिते अक्सर हादसा पिणु थींदा रहनि था ऐं हिन रोड ते पब्लिक ट्रांसपोर्ट बि नथी हले, जंहिंजे करे केतिरनि ई ॻोठनि जे मरीज़नि खे इलाइक़े जे अकेली टंडो मिठा खान में वाक़िअ PPHI अस्पताल ताईं पहुचण में पिणु सख़्त ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। गुज़िरियल 20 सालनि खां हिन रोड जी मरम्मत बि न थी सघी आहे। हद जे MLA MPA समेत चूंडियल नुमाइंदनि बि हिन रोड खे बिल्कुलु नज़रअंदाज करे छॾियो। हिन रोड ते रोज़ानो वॾे अंग में माण्हू सफ़र कनि था। हितां जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त देवियुनि में मोटरसाइकिल हली 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 अंधा थी आहियूं, रोड ते खड़नि था, धक खाई गाॾियूं भञी तबाह थी आहियूं। का शइ कोन्हे का, केरु ठाराइण लाइ तयारु कोन्हे को। सभु का वॾेरा पंहिंजा पैसा वठो खायो वञनि हलिया। असां ग़रीबनि जे लाइ कोई बि कोन्हे को। बिल्कुलु असां सां बिल्कुलु नाजाइज़ी आहे। ख़बर आहे सॼो टैक्सी हलायूं था, ॾाढी तकलीफ़ आहे अचण में वञण में। बसि गाॾी पंचर, बसि भाड़ो कंदमि तेल कंदमि वधे। हाणे गवर्नमेंट जो आहे, हाणे गवर्नमेंट ॿुधे कोन्हे ग़रीबनि जो। हिन पासे तमामु घणी आबादी आहे। मरीज़ बरीज़ लाइ असांखे अचण वञण लाइ तमामु घणी तकलीफ़ थिए थी। सफ़ा रोड भॻो पियो, किथां रोड सॼो न आहे, मुकमिल रोड जा पथर निकिरी विया आहिनि। माना असां महिरबानी करे हिन रोड खे ठहिरायो। तमामु रोड ख़राबु आहे, जो ॾाढो वॾो नुक़सानु थो थिए गाॾियुनि जो। ॿियो टियों सो वॾी गाॾी त हली कान थी सघे। ऐं ॿियो हिन पासे मरीज़नि जेके हिन पासे जेको एम्बुलेंस बि नथी वञे, को मरीज़ खणण जे लाइ तयारु कोन्हे को। ड्राइवर लहाराइनि था त भई हेॾां रोड आहे कोन को, अचानक असांजी जेको आहे एम्बुलेंस ख़राबु थी पए त जेको आहे असां सां मसइलो थी वञे। ऐं अहिड़ो को विच में को शहर बि कोन्हे जो असां गाॾी जेको पंचर ठाराए वठूं या को टायर ठाराए वठूं। मक़ामी ॻोठाणनि जा वीचार तव्हां ॿुधा। ही रोड जेको चोटियारियूं वाया टंडो मिठा खान टू अरणू मेल तरफ़ वञे थो, हंधा हंधा खॾा पइजी विया आहिनि। हितां जे मक़ामी रहवासियुनि जेको आहे हुकूमत सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त हिन रोड जी जल्द त जल्द तमीरात कराए संदनि मुश्किलातुनि खे दूर कयो वञे। कैमरामैन शाहनवाज़ कुंबर सां गॾु अली अकबर जूणे जो आवाज़ TV न्यूज़ चोटियारियूं।